मां केरु आहियां, मुंहिंजो चहिरो कहिड़ो आहे, मूंखे आसमान में बि न ॻोल्हे सघंदव, न हिन ज़मीन ते, न हिन सुहिणनि वणनि में। तव्हां सोचींदा हूंदा त किथे ॻोल्हियूं असां? किथे बि न, मां तव्हांजे आस पास ई आहियां, हमेशह तव्हां सां गॾु रहंदी आहियां, साए वांगुरु न, तव्हांजे दिलि में, जेका तव्हांखां कॾहिं बि परे कान थींदी आहियां, हिकु पल लाइ बि न, पहिरियां खां अंत ताईं तव्हांजे क़रीब ई आहियां, तव्हांजे दिलनि में ई आहियां। तव्हां सोचींदा हूंदा त कहिड़ो रूप हूंदो, कहिड़ी शिकिल हूंदी? सोचो, व्लॉग नंबर 2 में मिलंदासीं।